गडाब जे खमीसो जोखियो ॻोठ में क़ाइम सरकारी प्राइमरी स्कूल की बिल्डिंग ज़बू हाली जो शिकार। कमरन की दीवारुनि में डार पइजी विया। छत कमज़ोर थियण करे वॾा वॾा चापड़ किरण लगा। मासूम ॿारनि में ख़ौफ़ रास छायल। शागिर्दनि स्कूल अचण बजाए माल चाढ़ण ऐं मज़दूरी करण लगा। वालदेन पारां ॿारनि खे स्कूल वञण खां रोके छॾियो। सभई ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। शिकायतुनि जे बावजूद मलीर जे चूंडियल नुमाइंदनि स्कूलनि तरफ़ को भी ध्यान न ॾिनो। स्कूल की मरम्मत लाइ DO ऐं TO बि स्कूल के विज़िट न कयो। रहवासियुनि पारां आला अख़्तियारनि खां नोटिस वठी स्कूलनि जो मरम्मती कम कराइण जो मुतालबो तालीम खाते के सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह पारां तालीम जूं दावूं नाकाम साबित थी वयूं। गडाब जा केतरा स्कूल बंद पयल। सरकारी बिल्डिंगूं वीरान। ज़बू हाली जो शिकार। केतरनि ही स्कूलनि में मुक़र्रर उस्ताद घर वेठे पगारूं खणण लगा। तालीम खातो अघूर निंड सुतल। मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लगी वियो। स्कूल की मरम्मत न थियण करे स्कूली शागिर्द तोड़े उस्ताद ॻोठाणा ख़ौफ़ जो शिकार आहिनि, जंहिं करे मासूम ॿारनि की पढ़ाई भी मुतासिर थी रही है। ॻोठाणनि सिंध हुकूमत वज़ीर तालीम सैयद सरदार शाह, सेक्रेटरी तालीम अकबर लिगारी ऐं मलीर जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त खुदारा गडाब टाउन में बंद पयल स्कूल खोलराए ज़बू हाली जो शिकार स्कूलनि जो मरम्मती कम कराए मासूम ॿारनि की तालीम तबाह थियण खां बचाई वञे।